नाज़िन काज़ी अहमद वेझो सिंधु दरिया जे कचे में 4 सबब रहवासी खौफ़ में मुब्तला थी विया आहिनि, पर पासे जा ॻोठाणा बि परेशान आहिनि। शहरनि जे अहंजनि बावजूद आपाशी अमलो निंड सुतल आहे। उन हवाले सां पेश आहे ग़ुलाम हैदर उनर जी ही रिपोर्ट। जी त नाज़रीन, अॼु असां सिंधु दरिया जे कप जे मथां बीठा आहियूं ॻोठ हाजी नूर शाह। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलो त हीउ उहो ॻोठ क़दीमी ॻोठ आहे जेको जॾहिं बि 2010 में जॾहिं बि सैलाब बोर्ड आई आहे पहिरीं इहो ई ॻोठ हेठि थींदो आहे। हींअर उहो ॻोठ पाणी जे लपेट में आहे। अचो त हिन खां पुछूं। साईं, असां वटि सैलाब आयो आहे, असां वटि केरु बि कोन आयो आहे सिंध हुकूमत जे तरफ़ खां। असां वटि ॿार बच्चा बुख पिया मरनि ऐं जेको आहे सो हिते माल सभु बुख पिया मरनि, बीमार आहिनि। जीअं त अॼु असां दरिया जी कंधीअ ते आबाद हे दरगाह पीर हाजी नूर शाह में बीठा आहियूं, जेको हे सॼो सदाईं बोर्ड ईंदी आहे। बोर्ड जी लपेट में आहे ॻोठ। हिन सां गॾोगॾु मां पाण हिन कचे जी कंधी जो रहाको आहियां। हिते जेके बि ॻोठ आहिनि इर्द गिर्द में सभु हिन वक़्तु बोर्ड जी जेको आहे घेरे में आहिनि। ऐं हिते हर साल जी आहे गवर्नमेंट कुझु न कुझु फैसिलिटीज़ वग़ैरह ॾींदी आहे। हिन वक़्तु बि असां इहो गवर्नमेंट खे अपील कंदासीं हिन प्लेटफॉर्म तां कि हिननि खे फैसिलिटी ॾिनी वञे, छो त 5-7 ॻोठ आहिनि। हिकिड़ी अधु ॿ ॿेड़ी हे प्राइवेट पंहिंजे ख़र्चे ते घुराइनि था, मगर उहा कंहिं एमरजेंसी में या को अहिड़ो वाक़ियो थिए थो, का बीमारी बड़ी आहे त हिननि खे पहुचाइण में तकलीफ़ थिए थी। हिननि खे सिर्फ़ु ॿी कंहिं शइ जी बि तकलीफ़ न आहे, सिर्फ़ु इहा तकलीफ़ आहे कि ॿेड़ी हिननि खे फराहम कई वञे या बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि उन लाइ गवर्नमेंट थोरो घणो ताउन कंदी त अलाह ख़ैर कंदो। हे ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ऐं हिमत सां हे हिननि खे जेको आहे उहो पुॼी वेंदो। असां वटि अञा ताईं हिन तक जो को एमपी या MNA अञा ताईं को चकर न लॻण आयो आहे। ॿेड़ी आई आहे, ॿेड़ी में प्राइवेट आहे। असांखे सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे ॿेड़ियूं घुराए ॾियनि, जीअं असांजो रस्तो शहर खां कटिजी वियो। एमरजेंसी में असांखे सख़्तु तकलीफ़ थी थिए ऐं असांखे तमामु तकलीफ़ आहे। जेको आहे हिते पाणी अची वेंदो हर साल 2010 खां वरी या पोयां क़दीमी जेके साल गुज़री चुका आहिनि उन्हनि खां पाणी हिते हर साल ईंदो रहंदो आहे हिन ॻोठ असांजे में तमामु घणो। ऐं असांखे हिते तकलीफ़ इहा आहे त असां ॿार बचो बीमारी बड़ी लाइ हिन कश्तीअ में ईंदा वेंदा आहियूं। ऐं हिन टाइम ताईं बि असां वटि हिकिड़ो ग़ुलाम कादर MP पहुची चुको आहे, जेको माना राब्ते में हुयो। उन खां सवाइ ॿियो असां वटि को MNA MPA न पहुची सघियो आहे, न ई हिते असांखे का सहूलियत फराहम कई वई आहे। तक़रीबन जेके बि ॻोठ आहिनि से सभु पाणीअ में आयल आहिनि। राधी जतोई थी वियो, हमज़ो जतोई, दरियाखाने ॻोठ, उस्मानाबाद, महड़, तक़रीबन इहे जेके बि ॻोठ आहिनि इहे अची चुका आहिनि पाणी अंदरि। ऐं तक़रीबन हिननि सभिनी खे तकलीफ़ आहे ॾाढी। अच वञ शहर जे हिसाब सां, ॿार बचे सां, बीमारी बड़ी हिसाब सां तक़रीबन सभिनी खे तकलीफ़ ॾाढी आहे।